धरती ते अमन जी सोभ जे उनवान हेठ सकाफ़त जो ॾियारो ॾाढे भरपूर अंदाज़ सां सेलिब्रेट थी रहियो आहे। जॾहिं खां वठी माना कल्चर ॾींहुं आयो, कल्चर डे आयो त पोइ उनखां बाद माना हर को तमामु शौक़ सां धरती सां असांजा रूह जा रिश्ता आहिनि ऐं हमेशह असां तव्हां सां गॾु रहंदासीं। तव्हां जिते बि असांखे घुराईंदो सिंध जे करे असां तव्हांजे लाइ हाज़िर आहियूं।